वेलकम बैक नवा के अपडेट कंदालू अहम ख़बर है तो सिंध के नए माली साल के लिए 14 खरब 77 अरब रुपयन की बजट कुछ देर में पेश कई वींदी। सरकारी मुलाजमन की पघारुन और पेंशनुन में 20 सैकड़ों वाध की मंजूरी ॾिनी वई है। सिंध हुकूमत पारां को भी नओं टैक्स न लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि लाइ 260 अरब ऐं सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 280 अरब रुपया रखिया वेंदा। तालीम, सिहत ऐं ज़राअत खाते जे शोबनि जी बजट में वाध जी तजवीज़ ॾिनी वई आहे। अपडेट कयूं पिया। सिंध जे नए माली साल जे लाइ 14 खरब 77 अरब रुपयनि जी बजट कुछ देर में पेश कई वेंदी। इन जा तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी झंडेर खां। गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नए माली साल की बजट सिंध असेंबली में पेश थियण वारी है। कुछ देर में इम्कान आहिनि त सिंध असेंबली जो इजलास बाज़ाब्ता स्पीकर आगा सिराज दुआनी की सदारत हेठि शुरू थींदो। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह नाने वारे वज़ीर की हैसियत में सिंध सूबे की नए माली साल वारी बजट पेश कंदो। इन हवाले से मेंबर ऐवान अंदर ऐं ॿाहिरि मौजूद आहिनि। कुछ देर में इम्कान बाज़ाब्ता बजट इजलास शुरू थींदो। अॼु 2 वॻे इजलास जो टाइम रखियल हो। हींअर 3 खां वधीक टाइम थिए थो, अञा इजलास शुरू न थियो आहे। अलबत्ता जेका बेल आहे इजलास शुरू थियण वारी स्पीकर जे तरफ़ां उहो ऑन कई वई आहे। इम्कान आहिनि त कुछ देर में इजलास बाज़ाब्ता शुरू थींदो। कुछ देर पहिरियां हिते मुखालिफ़त सां तालुक़ रखंदड़ MPA हलीम आदिल शेख जी अॻुवाणीअ में सिंध असेंबली जे ऐवान जे आॾो ॾाकनि वटि बीही करे एहतजाज रिकॉर्ड करायो आहे ऐं सिंध सूबे की नए माली साल वारी बजट के पेश थियण खां पहिरियां रद्द किया है। उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेका बजट है असल में ॿिनि माण्हुनि जेके मुल्क खां ॿाहिरि वेठल आहिनि उहे सिंध सरकार के हलाइनि था, उन्हनि जे चवण ते पेश कई वेंदी ऐं हीअ जेका बजट है उहा अवाम दोस्त न हूंदी। अॼु सिंध सरकार जे तरफ़ां जेका बजट तजवीज़ है उन मूजिबि 1477 अरब रुपयन की बजट पेश कई वेंदी। नए माली साल की जेका बिना नओं को टैक्स लगायो न वेंदो ऐं 20 सैकड़ों तजवीज़ है त 20 सैकड़ों मुलाज़िमन की सरकारी मुलाज़िमन की पघारुनि में इजाफ़ो कयो वेंदो। अॼोकी जेका बजट सरकार की तरफ़ां पेश थियण वञे पई उन जो जेको मजमूई तक़सीमो त 1400 अरब खां वधीक आहे। सिंध हुकूमत जे तरफ़ां ही जेका बजट है उनमें 250 अरब रुपया रक़म रखी वई है सिंध तालीम की तरक्की के लिए, जैसे कॉलेज एजुकेशन के लिए 25 अरब रुपया ऐं जेको मजमूई तौर ते बजट जो काठो है उन हिसाब सां सिंध में आपाशी खाते के लिए 53 अरब रुपया रखा विया आहिनि, जॾहिं त पंचायत के लिए 119 अरब रुपया रखण की तजवीज़ है। साॻी रीति जेको घरू खातो है सिंध जो उनमें 105 अरब रुपया रखा वेंदा। ख़ासि तौर ते अमन अमान वारी सूरत हाल के बेहतर करण लाइ घरू खाते की बजट में इज़ाफ़ो किया वियो है, जॾहिं त सिंध सूबे में ट्रांसपोर्ट के मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ 14 अरब रुपया मुख़्तस करण की तजवीज़ है। इन खां अलावा कराची शहर लाइ मुख़्तलिफ़ मेगा प्रोजेक्ट्स आहिनि जिन जी मजमूई जेका लागत है उहा 9 अरब रुपया बजट में रखण की तजवीज़ है। अहिड़ी रीति 19 मुख़्तलिफ़ स्कीमूं आहिनि जेके कराची शहर की तरक्की के लिए इन्हनि लाॻापियल 9 अरब रुपयनि मां तामीर थींदियूं। हिन दफ़े सरकार के तरफ़ां टैक्स वसूलनि जो जेको टारगेट है उनमें 20 सैकड़ों इज़ाफ़ो किया वियो है। मुख़्तलिफ़ तजवीज़ूं आहिनि पर ख़ासि तौर ते सिंध सरकार जेका अॼु बजट पेश करण वञे पई वफ़ाक़ी सरकार की भेट में वधीक पघारुनि में सिंध सरकार की जेका मुलाज़िम आहिनि उनकी पघारुनि में 20 सैकड़ों इज़ाफ़े की तजवीज़ है। इम्कानी तौर ते कुछ ॾींहंनि खां पोइ इम्कान आहिनि त वॾो वज़ीर ऐवान अंदर बजट पेश कंदो, बजट तजवीज़ शुरू थींदी। मेहरबानी जी अपडेट करण लाइ।